वो दस्तूर जिसमें जमहूरियत की हिफाजत, जमहूरियत की सलामत, जनाब, और मैं क्या करूं जमहूरियत के लिए, और कौन सी खिदमत हम जमहूरियत के लिए कर सकते हैं। सिंध समेत पूरे पाकिस्तान जा वर्कर भुट्टो साहब जा शहीदाई मोहतरमा बेनती भुट्टो साहब जा पोइ लॻ बिलावल भुट्टो साहब जा चाहींदड़ हिते लखनि जी तइदाद में गरी ख़ुदा बख्श भुट्टो में गॾु थिया आहिनि सलाम पेश करण लाइ पंहिंजे क़ाइद शहीद जुल्फ़िकार भुट्टो साहब जन खे जंहिं मुल्क जे डिजिटल आवाम जे ख़िदमत ख़ातिर क़ुर्बानी ॾेई पाण हमेशह जे लाइ ज़िंदह रहियो। भुट्टो साहब चयो हुयो त आमिर अॻियां न झुकंदासीं ऐं भुट्टो साहब साबित कयो, सिर कपायो, लेकिन आमिर अॼु झुकियो कोन। शहीद भुट्टो साहब जन अज़ीम लीडर हुया, इंटरनेशनल तौर ते हिकु मुस्लमान लीडर जे तौर ते मञाया विया हुया, हिकु मञायल लीडर आहिनि। उहो हिकु हुननि जो उहो एटीट्यूड हुयो, हुनजो इहो ई चवणु हुओ अवाम ई अवाम। हुन अवामनि खे रोटी कपिड़ा जो जेको स्लोगन ॾिनो हुयो उहो मकान रोटी कपिड़ा ॾिनो आहे, पर हुन अवाम इहो जज़्बो ॾिनो त तव्हां पंहिंजे लाइ आगाही हासिल कयो, इल्मु हासिल कयो, शऊर हासिल कयो, अवाम में हिकु मोहबत जो दर्जो हुन पैदा कयो। हीउ नालो भुट्टो ता क़यामत ज़िंदा रहंदो, जो मिट जो आहे न मिटिजी सघंदो, न कोई मिटाइण वारो पैदा जो आहे। हीअ अज़ीम इंसाननि जी मोहबत आहे, हीअ ता क़यामत क़ाइमु रहंदी इंशाअल्लाह। दुनिया ते ईअं ई क़ाइमु आहे, भुट्टनि जो नालो ॾिसंदो ता क़यामत ऐं सलामत रहंदो। असांजो क़ाइद फ़ुख़्रे एशिया शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो अहिड़ो सिंध असांखे पुटु ॾिनो। मां त चवां थो ता क़यामत ताईं सिंध में अहिड़ो माण्हू पैदा न थिए। हू न रुॻो पाकिस्तान जो या सिंध जो, पर पूरे दुनिया जो लीडर जे ग़रीबनि खे पंहिंजा हक़ वठणु सेखारिया ऐं ग़रीबनि खे हक़ ॾिना ऐं हिते पाकिस्तान खे मज़बूत कयो। क़ाइद जमहूरियत शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो साहब की वर्सी है, वर्सी पे हमें अफसोस भी है, उसके साथ हमें खुशी भी है। तो जैसे हमारे क़ाइद हमारे साथ तो नहीं है, लेकिन फिर भी हमारे दिलों में जिंदा है। हम सब हमारे क़ाइद के जो भी उसने अपने पाकिस्तान पीपल्स पार्टी के लिए, हमारे अवाम के लिए, और उसने गरीब मजलूम तबके के लिए जो अपनी जान का नजराना दिया। ये पाकिस्तान पीपल्स पार्टी खत पारकर की मजबूत पार्टी है। खत पारकर किला पीपल्स पार्टी का एक पक्का किला है और हमारी जदोजहद है। हम एक थर के रहने वाले हैं। हम एक आज बड़ी खुदा बख्श हमारे शहीद क़ाइद ज़ुल्फ़िकार भुट्टो और हमारी माँ, हमारी बहन मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहब से ये वायदा करते हैं कि हम यकीन दिलाते हैं कि आपका बेटा हमारा बेटा, आपका बेटा हमारा भाई, उसको हम जब तक वज़ीर-ए-आज़म बना के पार्लियामेंट में नहीं भेजेंगे